चवां थो चांहि न पियो कजो पियो कजो पियो चल चांहि पियो हली मुंहिंजे घर पहुती हुई छा पठाण खां इहो सब्ज़ चांहि वरिती हुई पाणी 500 किलो घुरायूं था मां वठी वञा ठीक हो पियो छो ॾींदा पाण वठी वञा न जो सुभाणे पहिरीं तारीख़ पघार ईंदी मां होटल में खाईंदा पुराणी पती खाईंदो मां ग्रीन टी त पई आहे तू हितां पठाण वारी सब्ज़ चांहि ये पई जो सब दर्श है ग्रीन टी पई है गरम पानी कर सब नहीं प्यार एक्सपायर है 2023 में एक्सपायर नंबर ॾिसो मुंहिंजे घर मूंखे पैकेट आहिनि हुन में एक्सपायर पोइ तूं सदको न कढियो हूंदो पोइ तूं सदको न कढियो हूंदो चार मानियूं खाई 4 पुड़ियूं थो विझाए हिक न 4 पुड़ियूं थो विझाए जल्दी सनड़ो थियां ये गाली होड़ी तो करे सिग्नल अजी तो ना बनी ये याद मां ताई भरिया न पेनी है करे हां माशाल्लाह याद कर हने मैं सर बाबा वेलुनी कुन कुन ने बागा मारी ने मारंदे सबनी के मारे पो मारंदे न एबो न भाई ने मौला सबनी आया थे सबनी आया थे हबीब करे बस एकड़े पूरी जडे 200 साल पुलिस तो ले लो पुलिस तो मुझे ने झटको आयो नी या गाल जडे साईं चई दे जय गाल प्रोटेक्शन कई दे थी था अल्लाह राम कर मुझे अल्लाह हाले रहम पे जा मकम दे बैठा बेटा मिले जो 10000 घणो दे कमांदो ट्रेन जे रे 10000 मिले बस ये तो प्यारो है भाई पिए 1 लाख थोड़ा थी 1 लाख 40000 कमन थियो त मिला 11000 मन वरी भी शाबाश सारा त लदा है तू पी के बता गार केडी दो असा एवा बेंचो एवा जे ही ना सारा किया लई दीदा है ए जमल होयो कोन लिफा में हेडे भी कर दी मुख ही तो भरे हेडे से कर हेडे भी भर सब सगा के भर कैमरा तो आ है ही ना हां मुख ही भरे दई